अस्सलाम वालेकुम दोस्तों। आऊं हयाता मोहम्मद सिंधी। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी हयाता मोहम्मद। उम्मीद कयां थो तव्हां दोस्त ख़ैरियत सां हूंदा वे। दोस्तों, अॼु व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था, महिरबानी करे उहे मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब कनि। जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे, मुंहिंजी वीडियो खे लाइक भी कजो ऐं थी सघे त तव्हां पंहिंजी राय भी मूंखे ॿुधाइजो कमेंट में। तो दोस्तों, शुरू कयां थो अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों, हींअर आउं बीठो आहियां पंहिंजे ॻोठ जी स्कूल में, जेका काफ़ी सालनि खां वठी वैरान आहे, जंहिंखे चऊं गैराबाद आहे, जंहिंखे ईअं बि चई सघो था त बर्बाद आहे। ही ॾिसो दोस्तों, स्कूल जा हाल। बिल्डिंग त बीठी आहे, पर हिकु खणी मिसाल चऊं त बिल्डिंग जा वारिस न आहे। वारिस कहिड़ा हुआ? वारिस उहे ई, यानी हिन बिल्डिंग में उस्ताद हुजे, हिन बिल्डिंग में जेके बि असांजे ॻोठ जा मासूम ॿारड़ा आहिनि, जिन जो मुस्तक़बिल बर्बाद लॻो पियो आहे, या खणी चऊं सफ़ा को बि जंहिंजे मुस्तक़बिल जो आसरो न आहे। उहे ई हितां जा ॻोठाणा, उहे ई ख़ामोश, उहा ई ख़ामोशी। न को आवाज़ उथारण जे लाइ तयारु आहे, न को पंहिंजी महिनत तहत पाण को कमु करणु चाहिनि था। बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ामोशी असां सिखी आहे। स्कूल वैरान थी वई आहे, कंहिंखे एतिरो ख़्यालु न आहे त यार स्कूल वैरान थी वई आहे या छो वैरान थी आहे, छाजे करे वैरान थी आहे। ॾोह असां अमीरनि सरदारनि वॾेरनि ॾे ॾींदा आहियूं। मुंहिंजो वाक़ई मां मञा थो त ॾोह ग़लती कसूर हूंदो। बहरहाल उनमें जेके असांजूं ग़लतियूं कोताहियूं, असांजा जेके कसूर आहिनि, असां पाण ॾे न ॾिसंदासीं। असां उन्हनि स्कूल खणी अचूं बंदि आहे। असां पंहिंजी महिनत आहे त कमु कयो आहे। असां पंहिंजी महिनत ॾेखारियूं त यार असां बि महिनत कई आहे, यार वाक़ई जुस्तजू कई आहे। पोइ असां सां हीउ नाक थी वियो, हीउ नाक थी वियो, हीउ नाक थी वियो। हाणे दोस्तों, मां तव्हांखे अंदरि हली बि ॾेखारियां थो। न हिते को वेहण लाइ डेस्क मौजूदु आहे, को उस्ताद जे वेहण लाइ का कुर्सी मौजूदु आहे, न ई को अहिड़ो ख़ासि सिस्टम आहे, न निज़ाम, कुझु बि कोन्हे। हर शइ बिल्कुलु बर्बाद थी चुकी आहे। वधीक सिर्फ़ु छा आहे न, तासुब, हसद, साड़। असां अॻिते सिंधी छो नथा वधूं? जेको बि अॻियां वधे थो उन सां तासुब कयूं था, साड़ कयूं था, हसद कयूं था। उन जो त रब वारिस आहे, पर असां पंहिंजो मुकारो कयूं था। इहो असांजो मुआशिरो थी वियो आहे, इहे असांजा हाल आहिनि। सो दोस्तों, रब ताला खां दुआ आहे त अलाह ताला असां सभिनी खे सम्झ अता फ़रमाए, ऐं जेके बि असां इहो ग़लति सोचूं रखूं था, असांखे रब अहिड़नि सोचनि खां बि बचाए, ऐं रब असांखे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ, पंहिंजे ॿारड़नि जे मुस्तक़बिल लाइ सोचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। लॻे मुश्किल थो, वरी बि छा कजे, ॿुधाइण त ज़रूरी आहे। सच चवंदा आहिनि तमामु घणो ॾुखियो आहे, तमामु घणो ॾुखियो आहे। ऐं इन जो मां गारंटी सां चवां थो त हिन वक़्त में सच ॻाल्हाइण बंदूक जी जीअं गोली हूंदी आहे न, ईअं उनखे गोली लॻंदी आहे सच। पर आहे त सच न, चवणो त आहे। कुझु त आवाज़ु उथाइणो आहे त यार हीअ ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि आहे। जेकॾहिं असीं बि ख़ामोश रहियासीं न, पोइ कॾहिं बि हीअ असांजो मुआशिरो तरक़ी न कंदो। हाणे असां वटि छा आहे न, असांजा पढ़ियल लिखियल बि अल्हम्दुलिल्लाह जाइल थी विया आहिनि। खणी असां पंहिंजो मिसाल ॾियूं त असां बि हिकिड़े हिसाब जा जाइल आहियूं। असां कहिड़ा पढ़ियल लिखियल आहियूं? असां छा पढ़िया आहियूं? पढ़ियल लिखियल उहो ई आहे जेको
पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे मुस्तक़बिल खे, पंहिंजे पूरे मुआशरे खे सुधारण जी कोशिश करे। हाणे हिते न को लाइट सिस्टम आहे, ॾिसो था तव्हां, न को बिजली, न को सोलर, कुझु बि कोन्हे। छाकाणि त पढ़ाई कोन्हे, न को उस्ताद आहे, न ई हितां जा हज़ारे शागिर्द आहिनि। तक़रीबन असांजो सुठो ॻोठ आहे जंहिंमें 100-200 ॿार हूंदा। उहे ई कई सालनि खां जाइल अचनि था। उन्हनि में को बि तालीम पिराईंदड़ न आहे, न ई कोई तालीम ॾींदड़ आहे। छा कजे? अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस बि आहे, ॾुख बि आहे, दर्द बि आहे। ॿुधाइजे छा कजे? आवाज़ उथारिजे, आवाज़ बि कोई ॿुधण वारो हुजे। हाणे ॾिसो दोस्तो, अॼु केतिरी गर्मी आहे, केतिरो पघर अची वियो आहे। ॾिसो मुंहिंजा जेके न कपिड़ा आला थी चुका आहिनि गर्मी में। मां त हिकु विलागर आहियां, विलाग ठाहींदो आहियां, पर सोचूं यार अॼु छो न कुझु हक़ीक़त बि बयानु कजे। कहिड़ी हक़ीक़त? असां जीअं ॻोठ में रहूं था, असांजे ॻोठ जा छा हाल आहिनि। असां छा आहे न, वॾो मेन मसइलो इहो आहे त असांखे पंहिंजनि सां ई विढ़णु सेखारियो वेंदो आहे। पंहिंजनि जे लाइ विढ़णु न, बल्कि असांखे असांजे हिन मुआशरे में हाणे पंहिंजनि सां ई विढ़णु सेखारियो वेंदो आहे। असां पंहिंजनि खे मज़बूत न आहियूं कंदा। असां छा कंदा आहियूं न, पंहिंजनि सां पहिरियों विढ़ंदा आहियूं, उन्हनि खे मज़बूत न कंदासीं, उन्हनि सां विढ़ंदासीं, उन्हनि सां तकरार में फसाद में रहंदासीं। असां ॿिए जे लाइ पंहिंजे हक़ जे लाइ न उथंदासीं। हा, अगरि थोरी बि ॻाल्हि पंहिंजे ॾे हुई न, पोइ असां उनजो गिरेबान पकड़ींदासीं। जेकर ॿियो को असांखे नज़र बि अचे थो त हीअ असांजो हक़ खाईंदड़ आहे, असां उन ॾे न वेंदासीं। छाकाणि त पंहिंजो असांखो हिणो हूंदो। ऐं असांजी वरी बिरादरी जा बि मसइला हूंदा, असां वरी ज़ोर घणी ॾींदासीं। असांखे बिरादरी जेकॾहिं हीअ असांजो कमु हीअं न कंदे त असां तोखे माना बिरादरी मां ख़ारिज करे छॾींदासीं। पर पूरी बिरादरी खे इहा सम्झ न आहे त असांजे ॿारड़नि जो मुस्तक़बिल वञे थो, उनजो छा कजे? इहा सोच कंहिंखे बि कोन्हे। सो ई मां हिते वीडियो ठाहियां थो त मूं सां गॾु बि कोई कोन्हे, मां ईअं अकेलो आहियां। मुंहिंजो कमु आहे इहा हक़ सच तव्हां दोस्तनि ताईं पहुचाइणु। पोइ अॻियां तव्हां दोस्तनि जी मर्ज़ी आहे, जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे थी त पोइ शेयर बि कजो वीडियो। मां तव्हांखे अंदरां माहौल ॾेखारियां। हीअ ॾिसो दोस्तो, हिकिड़ी बैंच पई आहे, बैंच जा 2-3 पियूं आहिनि। हिकु हीअ आहे ऐं ॿी हीअ आहे, टी हीअ आहे। हीअ ॾिसो, हीअ भॻल बैंच। हीअ ॾिसो, तव्हां छा आहे, इहो सिरोटानी। ऐं हीअ ॾिसो तव्हां स्कूल में, हे अंदरियों साईं ड्रब थी विया नी। आबाद शइ में अंदरों ड्रब थी विया नी, अंदरि गाह थियणी शुरू थी वियो आहे बिल्डिंग में। ऐं हीअ ॾिसो, रंग बि स्कूल जो ख़तमु थी चुको आहे। ऐं बोर्ड जो वरी हाल ॾिसो, उहो बि मां तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां। हीअ ॾिसो बोर्ड, ॾिसो असां अञा ईअं ख़ुशि आहियूं। मां कंहिं ते तनक़ीद न कंदुमि, असांजो पंहिंजो ई ॾोह आहे। हीअ ॾिसो, हीअ बोर्ड आहे, हीअ त पुराणो लिखियलु आहे अल्हम्दुलिल्लाह, हाणे पढ़ाइण वारो बि कोई कोन्हे। हीअ ॾिसो हाल, इहे आहिनि असांजा हाल। असां ॿियनि ते तनक़ीद करणु, असां साफ़ ई ॿी मिंट में आहियूं। असां छा आहे न, वॾा वॾा कारीगर आहियूं, हर शइ आहियूं ॿियनि ते तनक़ीद करण जे लाइ। मां कंहिं वॾे साफ़ी जी ॻाल्हि नथो कयां, मां पंहिंजे ई ॻोठ जी ॻाल्हि कयां थो। न ई मुंहिंजी एतिरी हैसियत आहे कंहिं वॾे जे बारे में ॻाल्हि करणु। बहरहाल मां तव्हांखे हिकु हक़ीक़त ॾेखारी, इहा आहे असांजी हक़ीक़त। हे ॾिसो,
मां थोरो हेठि आहियां, इन जे करे मुंहिंजो कैमरो नथो वञे मथे मथे। तव्हांखे मां ॾेखारियां न हितां जी बिजली जो जेको बि सिस्टम आहे न उहो बि बिल्कुलु तबाह आहे। भित त अलहमदुलिल्लाह हिकु बि कोन्हे, जेको गेट मेन गेट आहे उहो बि पटियल आहे, उनजा बि थंभा किरियल आहिनि। पर अफ़सोस ड्रब बि थी विया आहिनि स्कूल में, न को मास्तर आहे, न को पढ़ण वारो आहे, त न को पढ़ाइण वारो आहे। पढ़ाइण वारा आहिनि, मास्तर ईंदा ई कोन, अलाह कंदो ईंदो, दरख़्वास्त विधल आहे, पोइ ॾिसूं छा थो थिए। तव्हां दोस्तनि जो साथ रहियो, तव्हां दोस्त शेयर कंदा रहिया वियो हिन मुंहिंजी वीडियो खे। जेतिरे ताईं तव्हां दोस्तनि कयो, कोशिशि थी सघे मुंहिंजी वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। महिनत कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। वॾी महिरबानी।